पंहिंजी रेसिपी जी तरफ़ चीज़ ऑमलेट अॼु असां ठाहियूं था। मुंहिंजी त इलाही फेवरेट रेसिपी आहे। हिनखे असां सर्व कंदासीं ब्रेड स्लाइस सां या पराठनि सां। तव्हां हिननि खे सर्व कयो, सहरी में तव्हां हिनखे ठाहियो, तमामु ज़बरदस्त लॻंदो आहे। अच्छा, जंहिंजे करे हिकिड़ो नंढड़े साइज़ जो मां बसरु खयो आहे, 1 खां 2 ऐड कंदासीं हिन में। सावा मिर्च, तमामु शयुनि खे थोरो बारीक कट कंदासीं ऐं उन खां बाद में अवल असां ठाहींदासीं ऑमलेट। हिनखे फ़िलहालु मां हटायां थी। ऑमलेट ठाहिण खां बाद में उनखे फोल्ड कंदासीं विच में चीज़ ॾेई करे। ॿारड़ा इलाही पसंदि कंदा आहिनि ऐं सहरीअ जे लाइ तमामु ज़बरदस्त रेसिपी आहे, तव्हां ट्राई ज़रूरु कजो। अच्छा, चीज़ तव्हां हिन में चेडर या मोज़रेला जेका तव्हांखे सुठी लॻे थी उहा तव्हां इस्तेमालु कयो। भाॼियुनि में बसर, टमाटो ऐं साओ मिर्च, धाणा, इहे सभु शयूं मां हिन में इस्तेमालु थी कयां। लूणु, कारा मिर्च जेके अंडे में तमामु सुठा लॻंदा आहिनि ऐं सावा मिर्च त आहिनि ई, सावा मिर्च बि असां हिननि में शामिलु था कयूं। थोरा धाणा, बसरु, हिकिड़ो नंढड़ो बसरु, 2 असां हिन में ऐड कंदासीं बेदा। इहे अची विया असांजा। हिननि खे बि थोरो कटे था वठूं। 2 तव्हां ऐड कयो हिन में सावा मिर्च। चलो जी, हिकिड़ो ॿियो बि ऐड था कयूं। अच्छा, थोरा धाणा सुठा लॻंदा आहिनि ऑमलेट में। थोड़ो लूणु, थोड़ा कारा मिर्च, बस दैट्स इट। ये अची विया धाणा ऐं हिकिड़ो ॿियो बि साओ मिर्च। इनखे असां फ्राई कंदासीं तलो, कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह में। अच्छा, हिकिड़ो नंढड़े साइज़ जो हिकिड़ो प्यालो खणूं था ऐं इन में जेका तमामु वेजिटेबल्स आहे इहा ऐड था कयूं। धाणा, बसर, सावा मिर्च, टमाटो, हे अची वियो। थोरो लूणु ऐं कारा मिर्च थोरो ऐड था कयूं हुन में। लूणु, कारा मिर्च, बेदो शामिल कंदासीं। सुठे तरीक़े सां कंदासीं हिनखे मिक्स। मां वटि हिकिड़ो विस्क मौजूदु आहे। अच्छा, ऑमलेट कोई बि जेकॾहिं चीज़ ऑमलेट आहे या चीज़ ऑमलेट न आहे, तव्हां को ॿियो ऑमलेट ठाहियो था, उनखे मज़ेदार क़िस्म जो ऑमलेट ठाहिण जे लाइ तव्हां ऑमलेट खे हल्की बाहि ते पचायो त तव्हांजो जेको ऑमलेट आहे उहो तमामु ज़बरदस्त तयारु थींदो। मां हिन तरफ़ हिनखे कुक थी कयां। थोरी बाहि जेका हिसा ऑन था कयूं ऐं हिन में मां ऐड कंदमि तलो, कुकिंग ऑयल। कोई बि फ्राइंग पैन हुजे जंहिंमें तव्हांखे लॻे थो त तव्हां पंहिंजो ऑमलेट सुठे तरीक़े सां ठाहे सघो था, बसि तव्हां उहो फ्राइंग पैन खणो। मां खणां थी असांजो तलो, कुकिंग ऑयल। तमामु ज़बरदस्त इन जी बॉटल आहे। थोरो ऐड था कयूं, 1 खां 2 टेबल स्पून। थोरो टिल्ट कंदासीं त हर तरफ़ जेको आहे सो ऑयल सुठे तरीक़े सां अची वञे। अच्छा, इंग्रेडिएंट्स असां सभई हिन में कया आहिनि मिक्स। ये सब प्लेट्स मैं हितां हटाए थी छॾियां।
ऐं हे जेको असांजो पैन गरम थो थिए इन में मां ऐड कंदमि हे असांजो जेको ऑमलेट जो मिक्सचर आहे। जेकॾहिं हिकिड़ी तरफ़ां थोरो ज़बरदस्त क़िस्म जो पची वेंदो इन जी तरफ़ खे उथलाईंदासीं, विच में इन जे ऐड कंदासीं चीज़, थोरो इन खे फोल्ड कंदासीं ऐं उन खां बाद में तव्हां इन खे सर्व कयो। ॾिसण में बि तमामु सुठो ज़बरदस्त लॻंदो आहे। चलो जी, अच्छा पर तव्हां इन खे ठाहींदव हल्की बाहि ते, थोरो पेशेंस ॾेखारियो तेसीं ताईं तव्हां पंहिंजा उफराटा वग़ैरह रेडी कयो। जेकॾहिं तव्हां उहे हिन सां गॾु सर्व कयो था उहे तव्हां तयारु करे सघो था। अच्छा थोरी बसि मां तेज़ थी कयां त एटलीस्ट इन जी जेका कुकिंग आहे उहा स्टार्ट थी वञे बसि। उन खां बाद में वरी थोरी स्लो कंदासीं। होरियां बाहि ते हिन खे पचाइण सां फ़ाइदो इहो थींदो आहे त स्पेशली जेकॾहिं तव्हां भाॼियूं इस्तेमालु कयूं आहिनि पंहिंजे ऑमलेट में त उहे होरियां पचंदियूं आहिनि ऐं जेको बेदो आहे उहो बि तमामु ज़बरदस्त थी वेंदो आहे। तव्हां कॾहिं ट्राए करे ॾिसिजो। हल्की बाहि ते पचल जेको ऑमलेट हूंदो आहे उनजो फ्लेवर तमामु एनहेंस थी थो वञे।